भगवान जा विवाह थिया 16,108। इन में 8 जेकी महापटरानियूं उन में तव्हां हिकिड़ो विवाह ॿुधो माता रुक्मणीअ जो। अचो ॿिया विवाह श्रवण कयो। एक बार भगवान द्वारिका में वेठा हा कि द्वारकावासिन सां गॾु द्वारकावासी चवनि था, हो प्रभु तव्हां सां सूर्य भगवान मिलण था अचनि, ॾिसो केॾो तेज आहे। भगवान खिलण लॻा, अरे सूर्य भगवान न आहिनि, हो राजा सतराजित आहे। उन सूर्य भगवान जी भक्ति करे उन्हनि खां हिकिड़ी मणी पाती आहे जंहिंजो नालो आहे स्यमंतक मणी। उहा एॾी चमकंदी आहे कीअं लॻंदो आहे उजालो थी वियो। अच्छा हा, उहा रोज़ काफ़ी सोन बि ॾींदी आहे पूजन अर्चन खां पोइ। तॾहिं सतराजित राजा खे भगवान कृष्ण या तो उन्हनि जी लीला हुई। उन्हनि चयो मणी असांखे ॾियो ताकि यज्ञ हवन थियनि, ग़रीबनि खे भोजन मिले, अन्नदान थिए, इन जो सही उपयोग लॻे। सतराजित नाराज़ थियो, वाह तपस्या कईसीं, असां भक्ति कईसीं, असां मणी तव्हांखे कीअं ॾेई छॾींदासीं। ठीकु आहे भाई, जोई राम सोई राम, भगवान खे त लीला करणी, इन सां ई अॻिते लीला शुरू थियणी हुई। सतराजित हली वियो, भगवान खे मणी न ॾिनी। ॿिए ॾींहुं छा थियो, उन जो भाउ जंहिंजो नालो प्रसेन, उन चयो भैया मूंखे मणी जो, मां वञा तो जंगल में शिकार करणु, मणी पाए वेंदुमि। हाणे भाउ खे कीअं मना करे, खणी वञ भैया। परमात्मा खे न ॾिनई जंहिंजो सॼो संसार आहे, भाउ खे ॾिनई मणी। गले में बढ़िया मणी पाए करे ऐं प्रसेन हलियो शिकार करणु। पर विधाता खे त कुझु ॿियो ई मंजूर हो, उन जो ई शिकार थियो। शेर उन जो शिकार करे छॾियो। शेर बि ॾिठो त मणी मुंहं में खणी वञणु लॻो, एॾी चमकीली अद्भुत। शेर खे जामवंत महाराज ॾिठो। जामवान महाराज केरु आहिनि? जेके भगवान रघुनाथ सां युद्ध में हुया। इहे चइनी युगनि में, टिनी युगनि में, द्वापर तक त हुया ई। चओ हरे राम। हाणे जामवंत महाराज वरी शेर जो उद्धार करे मणी खणी आया घर, ऐं पंहिंजी न्याणी जामवंतीअ खे अची करे हीअं खिलौने जे रूप में ॾिनो, भेंट जे रूप में। उहे बि अद्भुत मणी ॾिसी करे गले में पाए छॾी। चओ हरे राम। इहा ॻाल्हि हिते हाणे सतराजित महाराज ॾिसणु लॻो त मुंहिंजो भाउ वियो आहे त आहे ई कोन, अरे न आयो आहे, पक गड़बड़ थी आहे। हाणे उन पंहिंजे राणीअ खे चयो, ॿुध ॿुधाए तो तूं कंहिंखे न ॿुधाइजां। हाँ, हे जेको कृष्ण आहे न, इन मूंखां मणी घुरी, मां न ॾिनीमांसि, लॻे थो उन ई कुझु गड़बड़ कई आहे, उन ई मणी चोराई आहे लॻे थो, या मुंहिंजे भाउ खे मारियो आहे, छा कयो आहे, मुंहिंजो भाउ बि न आयो आहे जंगल मां। हाणे उन ज़ाल खे ॿुधायो, ज़ाल पंहिंजे सहेलीअ खे ॿुधायो, ॿुध तोखे सहेली सम्झी ॿुधायां थी, ख़बरदार तूं कंहिंखे न ॿुधाइजां। उन पंहिंजे भेण खे ॿुधायो, उन जे भेण टी सहेली खे ॿुधायो। सॼे द्वारिका में हलो थियो कि भगवान कृष्ण मणी चोराई आहे। भगवान चवनि था कमाल आहे, इहो त वॾो इल्ज़ाम लॻी वियो। हाणे सभु द्वारिकावासी जाड़ों जी हवा लॻे त चवनि था, हा बचपन में ॿुधोसीं मखण चुराईंदो, ॾही चुराईंदो, हाणे वॾो थियो आहे त मणी चुराई हूंदई। कमाल आहे। चवनि था इहो इल्ज़ाम छो लॻो? चओ जय श्री कृष्ण। इहो कलंक छो लॻो? भड्रे महीने जे शुक्ल पक्ष जे चौथ ते कोई चंद्रमा जो दर्शन करे त उनखे कलंक लॻंदो आहे। यादि कजो, भड्रो महीनो शुक्ल पक्ष चतुर्थी चौथ ते चंद्रमा खे प्रणाम करिणो आहे त मस्तक हेठि करे निहारजे न, निहारींदो त कलंक लॻंदो, कोई न कोई झूठो मूठो। शौक़ु हुजे त आजमाए ॾिसो भले। चओ हरे राम। लेकिन ॾिसो भगवान जे मथां कलंक आयो, वीचारा भगवान परेशान थिया त चयूं इहो कलंक कीअं लहंदो? चयूं इहा श्री कृष्ण भगवान जी कथा ॿुधंदो, जेकी ॿुधी रहिया हो, इन सां ई कलंक दूर थी वेंदो। बोलो भक्तवत्सल भगवान की। झूठो मूठो कलंक लॻे न त इहा कथा ॿुधी वठिजो। हरे राम हरे कृष्ण, श्री कृष्ण गोविंद। भगवान चयो भाई ये कलंक त लाहिणो पवंदो। तॾहिं भगवान कुझु इष्ट मित्र गॾु दोस्त यार वठी करे जंगल में वीचारा भगवान विया आहिनि। भाउ मरियो आहे हुनजो, सतराजित राजा जो, खोज भगवान था कनि। भगवान विया, वेंदे वेंदे घोड़े जा निशान ॾिसी करे ॾिठूं, अरे हे त राजा मरियल पियो आहे, लेकिन मणी न वटि कोन्हे। वरी शेर जा चिन्ह अॻिते वञी ॾिठूं त अरे हिते शेर मरियल पियो आहे, मणी हिते बि कोन्हे। वरी जामवंत महाराज जा चिन्ह ॾिठूं, कहिड़े रूप में आहे? भालूअ जे रूप में। उन जा निशान ॾिसी करे पोयों पोयों विया त गुफ़ा में पहुची विया। दोस्तनि यारनि खे, सुहृद भक्तनि खे भगवान चयो, तव्हां हिते बीहो भाई, तव्हां अंदरि न अचिजो, मां वञा थो, प्रतीक्षा कजो ऐं मां ठीकु। भगवान चवनि था मां सभु ठीकु करे छॾींदुमि, तव्हां चिंता न कयो। भगवान अंदरि विया,
जी अंदर विया गुफा में गहरीअ में तो वह राजकुमारी जेकी हुई जामवंत महाराज जी धीअ जामवंती, उन जे गले में तो वह चमचम चमके पई बढ़िया मणी। भगवान अञा पहुता तो उते तो कोई मनुष्य ईंदो कोन हो। वो राजकुमारी अचानक एॾे सुंदर छैल छबीले भगवान कृष्ण के ॾिसी अवाक रहिजी वई। जोरदार चिल्लायो त हिन जंगल में गुफा में एॾो परम सुंदर आहा पुरुष शिरोमणि ये केरु अची वियो? बाबा, ओ बाबा, बाबा जल्दी अचो। हाँ जामवंत आओ ॾिठो न ताव डुकंदा डुकंदा आया ऐं ॾिसी करे कि कोई हमलो थियो आहे, छा थियो आहे, अची युद्ध शुरू करे छॾियऊं भगवान सां। भगवान भी ॾिठो तो भाई स्वागत आहे तुंहिंजो, जाकी रही भावना जैसी। भगवान भी शुरू कई युद्ध। एक ॾींहुं गुजरियो, ॿ ॾींहं गुजरिया, 27 ॾींहं तक घमासान युद्ध हली। भगवान चाहे तो 27 सेकंड भी न हलिया, लेकिन भगवान सर्वांतर्यामी 27 ॾींहं युद्ध करण खां पोइ दिमाग़ ठनकियो जामवंत महाराज जो। नस नस ढिली थी वई, हालत ख़राब थी। चई हाणे मां बीहण जे योग्य न आहियां। तॾहिं चवणु लॻो हथ जोड़े करे सच ॿुधायो तव्हां केरु आहियो? मुंहिंजे साम्हूं धरतीअ जो कोई माण्हू बीह सघे? न न न, देवता भी न बीह सघंदा, एॾी शक्ति आहे। जबकि हाणे मां ॿुढो थी वियो आहियां। मां जॾहिं सतयुग में हुई तॾहिं वामन भगवान जी परिक्रमा करे छॾी। त्रेता युग में हुउमि त राम जी सां मां युद्ध में साथ ॾिनो। रावण खे हिकिड़ो ठोंशो ठका कयो त वञी धरती चटी हई। सच ॿुधायो तव्हां साधारण मनुष्य न आहियो। सच ॿुधायो तव्हां मुंहिंजा श्री राम भगवान त न आहियो। भगवान खिली वेठा, चवनि था हा मां ई राम आहियां। चरणनि ते किरी पियो। चई प्रभु हाणे उन रूप में दर्शन ॾियो। तॾहिं भगवान बांसुरीअ जॻह ते धनुष पकड़े करे उन खे दर्शन ॾिनो। बोलो सियावर रामचंद्र की। चए तो प्रभु मां त तव्हांखे सुञाणे न सघियुमि, तव्हां त मूंखे सुञाणिया, मूंसां युद्ध कई तो। भगवान चवनि था यादि कर जॾहिं मां राम रूप में आयुमि त तूं छा चए? प्रभु रावण त मरी वियो, युद्ध ख़त्म थी, अञा मुंहिंजे मन जी इच्छा पूरी न थी, हथनि जी खुजली दूर न थी, जेकर अञा युद्ध थिया। प्रभु तव्हां असां युद्ध कयूं? भगवान चयो राम राम चओ भाई, सीताराम चओ, हरे राम। भगवान न चयो मां तो चवां राम राम चओ। भगवान चयो भाई शांति कर, सेवक ऐं स्वामीअ में कॾहिं युद्ध न थींदी आहे, हा न? तूं पाण खे सेवक तो मञे ऐं तुंहिंजी जिम्मेदारी मुंहिंजे मथां आहे। स्वामी त सेवक जी रक्षा कंदो आहे ऐं मुंहिंजो नालो आहे मर्यादा पुरुषोत्तम। इन करे हिन जीवन में त तोसां युद्ध न थींदी, लेकिन मां वरी पूर्ण काम बि त आहियां, काई कामना बाक़ी न रखंदो आहे। तूं चिंता न कर, प्रतीक्षा कर, मां श्री कृष्ण ठहींदुमि तॾहिं तुंहिंजी आस पूरी कंदुमि। त मुंहिंजो नालो श्री कृष्ण अथई, मां ई राम आहियां। अॼु तुंहिंजी आस पूरी थी। आहा जामवंत चए थो प्रभु आनंद अची वियो, मौज अची वियो, नस नस बढ़िया तरो ताज़ा थी वई। अॼु मूंखे आनंद आयो आहे जेको रावण सां बि युद्ध करण में न आयो। ऐं अॼु तव्हां मूंखे 27 ॾींहं ॼण अमृत पीआरियो आहे युद्ध जो। बोलो वृंदावन बिहारी लाल की। भगवान चयो जो ही राम सोई राम भाई। और तुझी भी इच्छा हुई, चो जय श्री कृष्ण। कहिड़ी इच्छा हुई? भगवान चवनि था पहिरियों ये मणी असांखे ॾे, इन करे कलंक लॻी वियो असांजे मथो, या मणी खणण आहियूं, पोइ तोखे ॿुधाईंदासीं तुंहिंजी कहिड़ी इच्छा आहे। चई प्रभु मणी त मां न ॾींदोमांव। भगवान चवनि था वॾो भक्त ठहियो आहे यार, हाँ मणी छो न ॾींदे? चई प्रभु सभु कुझु तव्हांजो आहे, प्राण बि तव्हांजा आहिनि, पर मणी बि मां हिकु शर्त ते ॾींदोमांव। कहिड़ी कंडीशन आहे भाई? चए थो मणी मां ॾिनी आहे पंहिंजे धीअ खे, उपहार ॾेई करे वापसि कीअं वठां? हाँ इन करे मणी खपेव तव्हांखे त मुंहिंजे धीअ सां तव्हांखे शादी करणी पवंदी। हाँ मणी पोइ तव्हां उपहार में खणी वञो, जिते मुंहिंजी न्याणी उते मणी, उते ई तव्हां नीलमणी। भगवान चए जो ई राम सोई राम। हाँ असां त हाणे कृष्ण रूप में आहियूं, 16,000 मिलनि या 16 लख मिली वञनि, सभिनि खे स्वीकार कंदासीं। हीअ भगवान जी करुणा आहे। भगवान खे कोई शादीअ जी इच्छाऊं कोन्हनि, पर जंहिंजी भक्ति थियल आहे, जप थियल आहिनि, आराधना थियल आहे, ख्वाहिशूं आहिनि, प्रेम सां जेके रोई करे भगवान खे प्रार्थनाऊं कई अथऊं, अस त भगवान उन्हनि जो प्रेम पूरो था कनि। असां ईअं सम्झंदा आहियूं भगवान असां वांगुरु मोह ममता में कहिड़ी शादियूं कंदा, न भाई न। चओ हरे कृष्ण। जंहिंजो नालो वठण सां सभु विकार मोह माया ख़तमु थी वेंदी आहे। या भगवान जी लीला केरु सम्झी सघंदो? तॾहिं भगवान चयो ठीकु आहे, हाणे असां न्याणी खे तव्हांजे स्वीकार था कयूं, त इहा ई तव्हांजी इच्छा हुई। जॾहिं मां राम जी हुउमि तव्हांजी इच्छा हुई कि मुंहिंजे धीअ सां तव्हांजो विवाह थिए। तॾहिं मां चयोमांव कि मां एक नारी ब्रह्मचारी आहियां, एक पत्नी व्रत खयो आहे मां,
सीता जी अलावा मुंहिंजे जीवन में ॿियो कोई न ईंदो, लेकिन तव्हांजी इच्छा बि अधूरी न रहंदी। जॾहिं मां बंसीअ वारो ठहींदुमि त तव्हांजे न्याणीअ सां शादी कंदुमि। अॼु उहो ॾींहुं बि अची वियो। जंगल में मंगल थी आहे। मणीअ सहित भॻवानु जामवंतीअ खे वठी आया ऐं द्वारिका में धूमधाम सां भॻवान जो कांउ विवाह थियो। बोलो जामवंती महारानी की। मणि खणी करे अची सतराजित राजा जे हथ में भॻवानु ॾिनी। हे वठो मणि, हे वठो हे प्रमाण जामवंती जी। मणि वापसि खई। हाणे त पाणी पाणी थियो। हाणे सॼी द्वारिका छा थी चए ख़बर अथव? पहिरियों पई चए त हा कृष्ण ॾही चुराईंदो, हाणे मणि चुराई हूंदई। हाणे सॼी द्वारिका चए थी ॾिस त सही बेशरम राजा, निर्लज, शर्म अथसि हया। द्वारिकाधीश भॻवान खे चए थो मणि चुराई अथई। द्वारिकाधीश भॻवान जे खंभिन में करोड़े मणियूं लॻल आहिनि, उहो हिकिड़ी मणि चुराईंदो। हाणे त उहो शर्म में पाणी थियो, किरी पियो चरणनि ते, प्रभु त्राहिमाम दया कयो, असां छा कयूं भाई? नी कलंक हाणे मूं ते अची लॻो आहे, तव्हां ई लाहींदव, असां कीअं लाहींदासीं? चई प्रभु सभु मूंखे घटि वधि था ॻाल्हाइनि। अगरि छा? अगरि तव्हां मुंहिंजे धीअ सां शादी कयो, कंहिंसां? सत्यभामा सां, त पोइ तव्हां मुंहिंजा दामाद बाबू ठही वेंदव, मां तव्हांजो ससुर पिता ठही वेंदुमि, पोइ कंहिंजी मजाल न थींदी आंगुर खणण जी। भॻवानु चयो जोई राम सोई राम। इन तरह सां भॻवान जो टियों विवाह थियो। बोलो सत्यभामा महारानी की। माता सत्यभामा सां भॻवान जो टियों विवाह थियो। श्री कृष्ण गोविंद।